नाज़रीन घोसपुर वेझो दुरानी मर्द थाणे जो SHO मुबैना तौर अगवा थी वियो आहे। पुलिस मूजिब हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते SHO ममता सुमरे खे अगवा करे विया। पुलिस जो चवणु आहे त पुलिस जी वॾी नफ़री ॾोहारियुनि पुठियां रवाने थी वई आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। घोसपुर वेझो दुरानी मर्द थाणे जो SHO मुबैना तौर अगवा थी वियो आहे। पुलिस मूजिब हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते SHO ममता सुमरे खे अगवा करे विया। पुलिस जो चवणु आहे त पुलिस जी वॾी नफ़री ॾोहारियुनि पुठियां रवाने थी वई आहे। घोसपुर वेझो दुरानी मर्द थाणे जो SHO मुबैना तौर अगवा थी वियो आहे। अवां खे नाज़रीन आगाह कयूं पिया। पुलिस मूजिब हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते SHO ममता सुमरे खे अगवा करे विया। पुलिस जो चवणु आहे त पुलिस जी वॾी नफ़री ॾोहारियुनि पुठियां रवाने थी वई आहे। घोसपुर वेझो दुरानी मर्द थाणे जो SHO मुबैना तौर अगवा थी वियो आहे। पुलिस मूजिब हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते SHO ममता सुमरे खे अगवा करे विया। पुलिस जो चवणु आहे त पुलिस जी वॾी नफ़री ॾोहारियुनि पुठियां रवाने थी वई आहे। घोसपुर वेझो दुरानी मर्द थाणे जो SHO मुबैना तौर अगवा थी वियो आहे। पुलिस मूजिब हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते SHO ममता सुमरे खे अगवा करे विया। पुलिस जो चवणु आहे त पुलिस जी वॾी नफ़री ॾोहारियुनि पुठियां रवाने थी वई आहे। घोसपुर वेझो दुरानी मर्द थाणे जो SHO मुबैना तौर अगवा थी वियो आहे। घोसपुर वेझो दुरानी मर्द थाणे जो SHO मुबैना तौर अगवा थी वियो आहे। पुलिस मूजिब हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते SHO ममता सुमरे खे अगवा करे विया। पुलिस जो चवणु आहे त पुलिस